ألا بذكر الله تطمئن القلوب. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरह फातिहा, सूरह नंबर 1, आयत नंबर 1 ऐं 2। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तर्जुमे कंजुल ईमान। सब तारीफ़ूं अल्लाह अलाए जेको मालिक सारे जहान वारनि जो। तर्जुमे कंजुल इरफान। सब तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ आहिनि जेको तमाम जहाननि जो रब यानी मालिक आहे। अल्हम्दुलिल्लाह, सब तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ आहिनि, यानी हर तरह जी तारीफ़ ऐं हमद जो मुस्तहिक़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह पाक ई आहे, छो जो अल्लाह ताला कमाल जी हर सिफ़तुनि जो जामिअ आहे। हमद ऐं शुक्र जी तारीफ़। हमद जी माना कंहिंजी अख़्तियारी ख़ूबियुनि ते उन जी तारीफ़ करणु, ऐं शुक्र जी तारीफ़ हीअ आहे त कंहिंजे एहसान जे मुक़ाबले में उन जी ज़ुबान, दिल या उज़वनि सां ताज़ीम करणु। ऐं जीअं त असां अल्लाह पाक जी हमद उन जे एहसाननि जे पेश नज़र कंदा आहियूं, उन जे लाइ असांजो हमद शुक्र बि हूंदो आहे। अल्लाह पाक जी हमद ऐं सना करण जा फ़ज़ाइल। हदीसुनि में अल्लाह पाक जी सना करण जा घणाई फ़ज़ाइल बयानु कयल आहिनि। उन्हनि मां 3 ही आहिनि। नंबर 1, हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त अल्लाह पाक उन बंदे जी इन ॻाल्हि खां ख़ुशि थींदो आहे त उहो जेको खाए त अल्लाह पाक जी हमद करे, ऐं जेकी कुझु पीए त बि अल्लाह पाक जी हमद करे। नंबर 2, हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त सभ खां अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह आहे, ऐं सभ खां अफ़ज़ल दुआ अल्हम्दुलिल्लाह आहे। नंबर 3, हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त जॾहिं अल्लाह ताला कंहिं बंदे ते का नेमत नाज़िल फरमाईंदो आहे ऐं उहो बंदो उन नेमत जे मिलण ते अल्हम्दुलिल्लाह चवंदो आहे त इहो अल्लाह पाक जे नज़दीक उन ॾिनल नेमत खां वधीक अफ़ज़ल हूंदो आहे। हमद जे मुतलिक़ शरई हुकुम। ख़ुतबे में हमद वाजिब, खाइण खां पोइ मुस्तहब, निश अचण खां बाद सुनत, हराम कमनि खां पोइ करणु हराम, ऐं कुझु सूरतुनि में त कुफ़्र आहे। लिल्लाह, अल्लाह जे लाइ। अल्लाह उन ज़ाती आला जो अज़मत वारो नालो आहे जेको तमाम कमाल जी सिफ़तुनि जो जामिअ आहे, ऐं कुझु मुफ़स्सिरीन उन जी माना बि कई आहे। जीअं उन जी हिकु माना आहे इबादत जो मुस्तहिक़, ॿी माना आहे उहा ज़ात जंहिंजी मार्फत में अक़लूं हैरान आहिनि, टी माना आहे उहा ज़ात जंहिंजी बारगाह में सुकून मिलंदो आहे, चौथी माना आहे उहा ज़ात जो मुसीबत जे वक़्तु उन जी पनाह तलाश कई वञे। रब्बिल आलमीन, जेको तमाम जहान वारनि जो रब यानी मालिक आहे। लफ़्ज़ रब जूं घणियूं ई मानाऊं आहिनि, जीअं सैयद, मालिक, माबूद, साबित, मुसल्लिह, बतदरीज कमाल मर्तबा ताईं पहुचाइण वारो, ऐं अल्लाह पाक खां अलावा हर शइ खे आलम चइबो आहे, ऐं उन में तमाम मख़लूक़ात दाख़िल आहिनि। अर्रहमान रहीम। कंजुल ईमान, वॾो महिरबान निहायत रहम वारो। तर्जुमे कंजुल इरफान, वॾो महिरबान निहायत रहम वारो। अर्रहमान, वॾो महिरबान। रहमान ऐं रहीम अल्लाह पाक जा 2 सिफ़ाती नाला आहिनि। रहमान जी माना आहे रहमत करण वारो, ऐं रहीम जी माना आहे घणो रहम करण वारो। यादि रखो त जेको नेमत हक़ीक़ी तौर ते अता करे थो उहो सिर्फ़ु अल्लाह ताला ई आहे, जेको पंहिंजी रहमत जो बदिलो नथो घुरे, ऐं जेका नेमत इंसान खे दुनिया में पहुचंदी आहे उहा अल्लाह ताला जी रहमत मां आहे, छो त उन जी दिलि में रहम पैदा थिए। कंहिंखे रहम करण जी ताक़त ॾियणु, नेमत पैदा करणु, ॿिए खे उन नेमत मां फ़ाइदो पहुचाइणु, ऐं उन जे अज़ा खे हिफ़ाज़त ॾियणु, इहो सभु अल्लाह ताला जे तरफ़ां आहे। अल्लाह ताला जी वसी रहमत खे ॾिसी
गुनाह करण ते बेबाक न थी वञणु घुरिजे। अलाह पाक जी वसी रहमत खे ॾिसी गुनाहनि ते बेखौफ़ न थी वञणु घुरिजे। अबू अब्दुल्ला मोहम्मद बिन अहमद करतबी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था त अल्लाह ताला रब्बिल आलमीन खां पोइ पंहिंजूं ॿ सिफ़तूं यानी रहमान रहीम बयानु फरमायूं। उन जो सबबु हीअ आहे त जॾहिं अल्लाह ताला फरमाए थो उहो रब्बिल आलमीन आहे त उन सां ॿुधंदड़नि ऐं पढ़ंदड़नि जी दिलि में अल्लाह ताला जी अज़मत जे सबबु खां ख़ौफ़ पैदा थियो त उन ई सां गॾु ई अल्लाह ताला जूं ॿ सिफ़तूं रहमान ऐं रहीम ज़िक्र कयूं वयूं जंहिंजे ज़मन में अल्लाह ताला जी अताअत करण जी तरग़ीब आहे। ईअं तरहीब ऐं तरग़ीब ॿिन्ही जो बयानु थी वियो। जीअं बंदो अल्लाह ताला जी अताअत करण जे तरफ़ सुठीअ तरह राग़िब थिए ऐं उन जी नाफ़रमानी करण खां रुकियल रहे। क़ुरान मजीद में ऐं ॿियनि जॻहियुनि ते अल्लाह पाक जी रहमत ऐं उन जे अज़ाब ॿिन्ही खे वाज़े तौर ते गॾोगॾु ज़िक्र कयो वियो आहे। जीअं अल्लाह ताला इरशाद फरमाए थो त नबी इबादी अन्नी अनल गफ़ूर रहीम व अन अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम। सूरह हिज्र सूरह नंबर 15 आयत नंबर 49 ऐं 50। तर्जुमे कंज़ुल इरफ़ान। मुंहिंजनि माननि खे ख़बर ॾे त बेशक मां ई बख़्शण वारो महिरबान आहियां ऐं बेशक मुंहिंजो ई अज़ाब दर्दनाक अज़ाब आहे। ऐं इरशाद फरमायो गाफ़िर ज़ंब व क़ाबिल तौब शदीदिल इक़ाब ज़ित्तौल ला इलाहा इल्ला हुवा इलैहिल मसीर। सूरह मोमिन सूरह नंबर 40 आयत नंबर 3। तर्जुमे कंज़ुल इरफ़ान। गुनाह बख़्शण वारो ऐं तौबा क़बूल करण वारो, सख़्त अज़ाब ॾियण वारो, वॾे इनाम अता फरमाइण वारो आहे। उन खां सवाइ कोई माबूद नाहे, उन जे तरफ़ ई मोटणो आहे। नीज़ हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त अगरि मोमिन ॼाणे त अल्लाह ताला वटि केतिरो अज़ाब आहे त कोई बि उन जी जन्नत जी उमीद न रखे, ऐं अगरि जे काफ़िर ॼाणे वठे त अल्लाह ताला वटि केतिरी रहमत आहे त उन जी जन्नत मां कोई बि नाउमीद न थिए। लिहाज़ा हर मुस्लमान खे घुरिजे त उहो उमीद ऐं ख़ौफ़ जे विच में रहे। अल्लाह ताला जी रहमत जी वसअत खे ॾिसी गुनाहनि ते बेखौफ़ न थी वञणु घुरिजे ऐं न ई अल्लाह पाक जे अज़ाब जी शिदत खे ॾिसी उन जी रहमत मां मायूस थिए। कंहिंखे रहमान ऐं रहीम चवण जे बारे में शरई हुकुम। अल्लाह पाक खां अलावा कंहिंखे बि रहमान ऐं रहीम चवणु जाइज़ नाहे, जॾहिं त रहीम चई सघिजे थो। जीअं क़ुरान मजीद में अल्लाह पाक पंहिंजे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे बि रहीम फरमायो आहे। इरशाद बारी ताला आहे त लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। सूरह तौबा सूरह नंबर 9 आयत नंबर 128। तर्जुमे कंज़ुल इरफ़ान। बेशक तव्हां वटि तव्हां मां उहो अज़ीम रसूल तशरीफ़ फरमा थियो आहे जंहिं ते तव्हांजो तकलीफ़ में थियणु वॾो ॻरो गुज़रंदो आहे। उहो अव्हां जी भलाई चाहण वारो, मुस्लमाननि ते महिरबान रहमत फरमाइण वारो आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।